ओम शांति है दीदी। मुरली की तारीख आए 3/5/2021। आज शिव बाबा ब्रह्मातंत्र द्वारा सेवनता मीठे मीठे बच्चे सभी बार याद में बैठा है ना। मन मना भव ये संस्कृत अक्षर वास्तव में आए न। बाप जॾहिं सहज राजयोग सिखाईंदो आहे तॾहिं ये संस्कृत अक्षर थोड़ी चईंदो आहे। ये तो संस्कृत ॼाणण वारा ही न आहिनि। बाप तो हिंदी में ही समझाईंदा आहिनि न। अर्थात ब्रह्मा बाबा तो संस्कृत जानदा ही न आहिनि। शिव बाबा तो हिंदी में ही समझाईंदा आहिनि। भल इहे रथ हिंदी सिंधी तथा अंग्रेजी ॼाणण वारो आहे, परंतु बाबा शिव बाबा पाण खे हिंदी में ही समझाईंदा आहिनि। जो जे धर्म जो आहे उनखे उनजी भाषा ही ईंदी आहे। हिते हिंदी भाषा ही हलंदी आहे। इहा भाषा समझण त ॾाढो सहज आहे ऐं इहो स्कूल बि ॾाढो वंडरफुल आहे। हिन में कोई बि कागज़ पेंसिल पन्ननि आदिनि जी दरकार न आहे। हिते त सिर्फ़ु हिकु अक्षर खे ही यादि करिणो आहे, अर्थात बाप खे यादि करिणो आहे। गॉड खे अथवा ईश्वर खे अथवा परम पिता परमात्मा खे कोई बि यादि न कंदा आहिनि। इहे त मुश्किल आहे न। बाबा चए थो परमात्मा खे कोई भी यथार्थ नाम रूप सां यादि न कंदा आहिनि। छो जी हुनजो नाम रूप ॼाणण त कोई ॼाणंदो ई न आहे। यादि सभी कंदा आहिनि भॻवान ईश्वर जे नाम सां, लेकिन हुन रूप सां कोई बि यादि न कंदो आहे। हुनजी पहचान कंहिंखे बि न आहे। त हाणे बाबा अची करे पाण खे भगवान गॉड ईश्वर अल्लाह परम पिता परमात्मा जो यथार्थ नाम रूप देश काल ॿुधायो अथई। त हुन रीति यादि करिणो आहे। बाप ई अची करे पंहिंजी पहचान ॾींदो आहे न। शास्त्रनि में त कल्प जी आयु एतिरी लंबी लिखी छॾी अथनि। उहो बाप अची करे सम्झाईंदा आहिनि कि एॾी लंबी थोरी आयु आहे। अहिल्याएं बूढ़ी बूढ़ी माताएं छा सम्झंदियूं। इहा त ॾाढी सहज ॻाल्हि आहे। भक्ति मार्ग जी ॻाल्हियूं त कोई सम्झी न सघंदो आहे, लेकिन बाबा जो सम्झाए त हिते ॾाढी सहज ॻाल्हि आहे। कोई नंढो ॿार बि सम्झी सघे। बाबा अक्षर कोई नयो थोरी आहे। शिव जे मंदिर में वेंदा आहिनि त ॿुधी में ईंदो आहे न, इहो असांजो शिव बाबा आहे। उहो निराकार आहे। सभी मनुष्य मात्र बाबा चईंदा आहिनि न। असां सर्व आत्माउनि जो बाप उहो हिकु ई आहे। सभु जीव जी आत्माउनि जो शरीर में निवास कंदियूं आहिनि, बाप खे यादि कंदियूं आहिनि। सभु धर्म वारा जो बि आहिनि सभु परम पिता परमात्मा खे यादि ज़रूरु कंदा आहिनि। उहो परम धाम में रहण वारो बाप पंहिंजो आहे। असां बि हुतां जा रहण वारा आहियूं। त हाणे सिर्फ़ु बाप खे यादि करिणो आहे। चाहींदा बि आहिनि सभी कि असां पावन ठहूं। सॾु बि कंदा आहिनि हे पतित पावन अचु। असां पतितनि खे पावन ठाहिण वारो अचु। नई दुनिया पावन हुई, हाणे पोइ पुराणी थी आहे। हिनखे केरु नयो ठाहींदो? हिनखे केरु नयो ठाहींदा? बाबा। ॿियो कोई हिनखे ठाहे नथो सघे। न ही हिनखे नयो चई सघंदा आहियूं। भारतवासी ॼाणंदा आहिनि नयो भारत में देवी देवताउनि जो राज्य हुयो। जॾहिं नयो भारत हुयो त हुनजे अॻियां हुन खां पहिरियों कहिड़ो युग हुयो? संगम युग। हिन खां बि सहज करे सम्झाइणो आहे। नए खां अॻियां पुराणो हुयो। संगम खे मनुष्य एतिरो सहज सम्झी न सघंदा आहिनि। न्यू वर्ल्ड ओल्ड वर्ल्ड जे विच जे समय खे संगम युग चइबो आहे। बाप अची करे बाबा जे लाइ ई चईंदा आहियूं न, हे पतित पावन अची करे असांखे पावन ठाहे। असां पतित थी विया आहियूं न। नई दुनिया में कोई थोरी पुकारंदासीं। हाणे तव्हांजी सम्झ में आयो अथव कि इहो भारत पावन हुयो। हे पतित पावन अचु। इहे त ॾाढे समय खां तव्हां सॾु था करो। उन्हनि खे इहो पतो थोरी आहे कि पतित दुनिया कॾहिं पूरी थींदी। चईंदा आहिनि शास्त्रनि में ईअं लिखियलु आहे कि अञा 40,000 वर्ष ॿियो पियो आहे। कलयुग पतित दुनिया अञा 40,000 साल ॿियो हलंदी। ॾिसो माण्हू केॾा घोर अंधियारे में आहे न। हाणे तव्हां रोशनी में आया आहियो। बाप तव्हांखे अची करे रोशनी में वठी आयो आहे न। असां ज्ञान जी समझ ॾिनी अथई।
त आत्मा जी बुद्धि में सम्झ आई है कि 40,000 थोड़ी, कलयुग त अॼु ख़त्म थींदो, कल्ह खां सतयुग शुरू थींदो, एतिरो पासे में आहे सतयुग। त अञा कलयुग खे ज्यादा समय न आहे, बसि वियो की वियो, जीअं अॼु वियो कल्ह सतयुग आहे, ईअं आहे। कल्ह सतयुग हुयो, अॼु कलयुग आहे, कल्ह वरी खां सतयुग हूंदो, एतिरो पासे में आहे। इहे 5,000 वर्ष में सृष्टि जो चक्कर पूरो थी वेंदो आहे। कल्ह जी त ॻाल्हि आहे, तव्हां राज्य कंदा आहियो, बरोबरि हिन लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो स्वर्ग में, तॾहिं त पाण खे एॾो सुख शांति ऐं संपत्ति जी यादि ईंदी आहे न। पावन दुनिया में कोई उपद्रेव आदि थोड़ी थींदा आहिनि, उपद्रेव हूंदा आहिनि रावण राज्य में। अर्थात ये प्रकृति जा जेका बि रूप हूंदा आहिनि, हिते तव्हां सम्झंदा आहियो न। बाप तव्हांखे सम्झायो चई था, सम्मुख कननि सां ॿुधो था। केरु ॿुधे थी? आत्मा। आत्मा खे ॾाढी ख़ुशी थींदी आहे कि असांजो बाप वरी खां असांखे अची करे ज्ञान ॾियण आयो। बाप खां असांखे वरितो त वठिणो ई आहे। हाणे बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो। हिन में कोई लिखण पढ़ण जी बि ॻाल्हि न आहे। जॾहिं कोई ईंदो आहे त हुन खां पुछिबो आहे तव्हांजो कीअं अचणु थियो, त चईंदा हितां जे महात्मा सां मिलणो आहे। त चओ छो, तव्हांखे छा खपे? ॿुधायो, तव्हांखे कोई बुक्शा खपे? सन्यासियुनि खे त रोटी टुकड़ो खपंदो हूंदो आहे। सन्यासी कंहिं वटि वेंदा आहिनि या रास्ते में कोई मिलंदो आहे त रिलीजियस मनुष्य सम्झंदा आहिनि कि इहे त पवित्र मनुष्य आहिनि, हिननि खे भोजन खाराइणु सुठो आहे। हाणे त उहो बि पवित्रता में न रहंदा आहिनि, मुश्किल ई कोई रहंदा आहिनि। बिल्कुलु ई तमो प्रधान दुनिया थी वई आहे। हिन में ॾाढी गंदगी आहे। मनुष्य केतिरा हैरान थी विया आहिनि न। हिते त हैरान थियण जी कोई ॻाल्हि न आहे। हिते बाबा वटि बाबा चईंदा आहिनि लिखी करे, लिखण जी कोई ॻाल्हि न आहे। ये पॉइंट्स आदि बि तव्हां लिखंदा आहियो धारणा करण जे लाइ। जीअं डॉक्टर माण्हू वटि दवाइनि आदि लिखल हूंदियूं आहिनि न, केॾी सारी दवाइयूं हूंदियूं अथनि, त हिते बि पाण खे बाबा ॾाढी सारी पॉइंट्स अथवा आत्मा खे इहे पॉइंट्स दवाई जे रूप में ॾिनी अथई। जॾहिं बि कोई ॻाल्हि अचे त कोई बि बाबा जो पॉइंट यादि करे छॾियो। त हिन रीति पाण लिखंदा आहियूं। बैरिस्टर जी बुद्धि में केतिरी लॉ जी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, तव्हांखे बि यादि करिणो अथव न। तव्हांखे त मुख्य त हिकु ई ॻाल्हि यादि करणी अथव न, बाप खे यादि करिणो आहे। सो बि केॾो सहज आहे। बाक़ी जो बि पॉइंट्स आदि मिलंदा आहिनि, इहे ज्ञान जो विस्तार आहे। कुझु बि यादि नथो अचे, यादि नथा करे सघो, लेकिन बाबा खे त यादि करे सघंदा आहियो न। हुन में सभु पॉइंट्स समाइजी वेंदा आहिनि। सभु कुझु पंहिंजो पाण सभिनि दुखनि सां दूरि थी वेंदासीं। बाप चईंदा आहिनि तव्हां हिकु शिव बाबा खे यादि करो। उहो चईंदा आहिनि शिव बाबा कीअं ईंदो? ये बि तव्हांजे सवाइ ॿियो कंहिंखे बि पतो न आहे कि ईश्वर कंहिंखे चइबो आहे, किथे रहंदो आहे। माण्हू त चईंदा आहिनि कि उहो नाम रूप खां न्यारो आहे, या पोइ चई छॾंदा आहिनि सर्वव्यापी आहे। राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे न ॿिन्हिनि अक्षरनि में। नाम रूप खां न्यारो, पोइ सर्वव्यापी कीअं थी वियो? जॾहिं नाम रूप अथसि तॾहिं त चओ था न सर्वव्यापी आहे, तॾहिं त सर्वव्यापी थी सघंदो आहे। या त चओ नाम रूप खां न्यारो आहे त आहे ई न, या चओ नाम रूप अथसि सर्वव्यापी आहे, असां जहिड़ो आहे, कुते जहिड़ो आहे, अहिड़ो अहिड़ो रूप अथसि। हिकु ॻाल्हि करो न, ॾिसो ॿिन्हिनि अक्षर में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। नाम रूप खां न्यारी त कोई चीज़ हूंदी ई न आहे। पोइ चई छॾंदा आहिनि कुते ॿिली सभिनि में परमात्मा आहे। ॿई हिक ॿिए जे अपोज़िट ॻाल्हियूं थी वियूं न। त बाप अची करे पंहिंजो यथार्थ परिचय थो ॾे कि मूंखे निराकार रूप में यादि करो, मां परमधाम निवासी आहियां। मूंखे परमधाम में निराकार रूप में यादि करो। हाणे मां हिन सृष्टि में ब्रह्मा जे तन में आयो आहियां। तव्हांजे या के कुते ॿिली जे शरीर में मां न ईंदो। मुंहिंजे लाइ त हिकु ई शरीर मुक़ररु आहे, जेको ॾाढे समय खां मूंखे यादि थो करे। ॻायल बि आहे न सहज राजयोग जो, त हाणे मां उहो ई राजयोग सिखाइण तव्हांखे आयो आहियां। बाबा चईंदा आहिनि योग जो अक्षर कढी छॾियो, यादि अक्षर सुठो आहे। जीअं नंढो ॿार माउ बाप खे ॾिसंदो आहे त झटि गले सां लॻी वेंदो आहे न, पहिरियों सोचंदो थोरी
कि असांजो माँ बाप आहे या न आहे, हिन सोचण करण जी कोई ॻाल्हि थोरी आहे। वो त पहचाने वेंदो आहे न हिकु बार में कि इहे ई मुंहिंजा माँ बाप आहिनि। हिकु बार ॿार त नंढनि बचपन खां ई माँ बाप पालदा अथसि त पहचाने वेंदो आहे। तव्हांखे बि सिर्फ़ु शिव बाबा खे यादि करिणो आहे। भक्ति मार्ग में बि तव्हां शिव ते फूल आदि चढ़ाईंदा। सोमनाथ जो मंदिर केतिरो भारी ठाहियो अथनि, भारी ठहियल हुयो जो हुनखे बाद में मोहम्मद गज़नबी अची करे लूटियईं। सोमनाथ जो मंदिर भारत में नामी ग्रामी आहे। सभिनि खां पहिरियों त शिव जी पूजा थियणी खपे। ॿारनि खे इहे सभु नॉलेज हाणे ॿुधी में आई आहे न, पर पूजा आदि कंदा आहिनि, परंतु तव्हांखे इहो पतो ई न हुयो कि इहे त जड़ चित्र आहे। ज़रूर चैतन्य में बि हूंदो, तॾहिं त वर्ष शिव जयंती मल्हाईंदा आहियूं न। जॾहिं शिव जयंती मल्हायो था, शिव जो लिंग रूप ठाहियो था, नाम चओ था, शिव त नाम रूप खां न्यारो कीअं थी वियो। इहे बि चईंदा आहिनि कि शिव परमात्मा निराकार आहे। आत्मा ॼाणदी आहे कि मां बि निराकार आहियां। हाणे तव्हां आत्म अभिमानी ठहिया आहियो न, ॾाढी सहज आहे। उहो त असांजो बाबा आहे न, आत्मा जो बाप आहे, ज्ञान सागर, सुख जो सागर, पतित पावन आहे न। हिनजी ॾाढी भारी महिमा आहे। ब्रह्मा विष्णु शंकर जी एतिरी महिमा न आहे। हिकु परम पिता परमात्मा जी ॾाढी महिमा आहे। हाणे तव्हां ॿार ॼाणदा आहियो, बाबा अची करे असांखे वरतो थो ॾिए। जीअं लौकिक बाप ॿारनि खे लालन पालन कंदो आहे, पढ़ाईंदो न आहे, लेकिन लालन पालन त कंदो आहे न। पढ़ाई जे लाइ स्कूल में वेंदो आहे, पोइ वानप्रस्थ में गुरु कंदो आहे। अॼुकल्ह त नंढे वॾे सभिनि खे गुरु कराए छॾींदा आहिनि। इहे त तव्हां ॿारनि खे हाणे त तव्हां ॿारनि खे शिव बाबा खे यादि करिणो आहे। सभिनि जो हक़ आहे न, सभी मुंहिंजा ॿार आहिनि। शिव बाबा असांजो बाप बि आहे, टीचर ठही करे शिक्षा बि ॾिए थो, सतगुरु ठही करे मुक्ति जीवन मुक्ति जी राह बि ॾेखारे थो। तव्हां में बि कोई आहे जो सुठी रीति यादि कंदा आहिनि। सभु नंबर वारा आहिनि न। कई चईंदा आहिनि बाबा असां तव्हांखे कीअं यादि करूं, बिंदी खे कीअं यादि करूं, वॾी चीज़ खे यादि कब करे सघंदा आहियूं। त बाबा चईंदा आहिनि अच्छा परमात्मा जंहिंखे तव्हां यादि कंदा आहियो उहो चीज़ छा आहे, त चई छॾंदा आहिनि अखंड ज्योति स्वरूप आहे। परंतु ईअं थोरी आहे, अखंड ज्योति खे यादि करणु रॉन्ग आहे। यादि त एक्यूरेट खपे न। पहिरियों एक्यूरेट ॼाणो त सही मूंखे। मां ही अची करे तव्हांखे पंहिंजी पहचान थो ॾियां, ॿिया पोइ ॿार खे सॼी ॿियो मुंहिंजी पहचान, ॿियो पोइ ॿारनि खे अची करे मां पूरी सृष्टि जे आदि मध्य अंत जो समाचार बि ॿुधाईंदो, डिटेल में बि त नटशेल में बि ॿुधाईंदो आहे। हाणे बाप अची करे ॿारनि खे पावन था ठाहिनि, त हुनजे लाइ हिकु ई उपाय आहे कि मूंखे यादि करो। मूंखे चईंदा ई आहिनि पतित पावन, आत्मा खे पावन ठाहिणो आहे न। आत्मा ई चईंदी आहे कि असां पतित ठही विया आहियूं। असां पावन हुयासीं, हाणे पतित ठही विया आहियूं। सभु तमो प्रधान आहिनि न। हर हिकु चीज़ पहिरियों सतो प्रधान हूंदी आहे, पोइ हाणे सभु तमो प्रधान थी विया आहिनि। हाणे बाबा सभिनि खे सतो प्रधान ठाहिणु आयो आहे। आत्मा ख़ुदि चईंदी आहे कि मां पतित ठही आहियां, मूंखे हाणे अची करे पावन ठाहियो। शांतीधाम में मां आत्मा पतित थोरी हुयमि, हिते त मां पावन हुयमि। त मूंखे मथे वञण जे लाइ पहिरियों पावन ठहिणो ई आहे। हिते त मां पतित थी आहियां त दुखी थी वियमि। जॾहिं मां पावन हुयमि त सुखी हुयमि। त आत्मा ई चईंदी आहे असांखे पावन ठाहियो, त असां हिन दुखनि खां छूटूं। तव्हां सम्झंदा आहियो न, आत्मा ई सभु कुझु कंदी आहे। आत्मा ही जज बैरिस्टर आदि ठहींदी आहे। सभु ज्ञान आत्मा में ई अथसि। कोई बि पढ़ाई पढ़ो, कोई बि धंधो दौरी करो, सभु सम्झ कंहिंमें हूंदी आहे, आत्मा में। आत्मा ई चईंदी आहे मां राजा आहियां, मां फलानो आहियां। हाणे इहे शरीर छॾे करे मूंखे सतो प्रधान नयो सतयुगी राजा ई शरीर मिलंदो। हिनखे चइबो आहे आत्म अभिमानी। हीअं पाण सां अंदरि ॻाल्हायो त इहो देह अभिमान छुटिजी वेंदो। देह हूंदे हुए बि पंहिंजे खे आत्मा सम्झो। आत्मा हीअं पाण सां ॻाल्हाए कि मां केरु हुयमि, हाणे मां कीअं थी आहियां। रावण जे राज्य में मां देह अभिमानी थी वई हुयमि, हाणे आत्म अभिमानी
मूंखे मुंहिंजो बाप थो ठाहे। हिन समय आत्मा पतित दुखी हा त पुकारदी आहे, हे बाबा, इहे बि तव्हां ॼाणदा आहियो न, ड्रामा प्लान अनुसार तव्हांखे पतित थियणो ई अथव ऐं मूंखे अची करे पावन ठाहिणो ई आहे। चक्र खे त फिरणो ई आहे न। हाणे तव्हांजी बुद्धि में वेठो असां 84 जा चक्कर कीअं लॻायो, हाणे तव्हां इहा भूलो न। सुदर्शन चक्रधारी मां तव्हां सभिनि खे ठातो आहे न, त घड़ी घड़ी इहे चक्कर फिराईंदा रहो त कॾहिं भुलिजंदव न। उथंदे वेहींदे खाईंदे पीअंदे हलंदे फिरंदे बुद्धि में इहा सॼी नॉलेज रहे, जेको बाबा पाण खे समाचार थो ॿुधायो। तव्हां सम्झंदा आहियो, बेहद जे बाप अची करे असांखे बेहद जो वरिसो थो ॾिए। बाप ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि कि तव्हांखे हाणे हिकु बाप खे यादि करिणो आहे। बाप खे यादि करणु, रोटी टुकर खाइणु, बसि। मिठा मिठा सिकी लधा ॿारनि खे बाप घड़ी घड़ी चईंदो आहे, ॿार पेट जे लाइ सिर्फ़ु रोटी टुकड़ खपे, टुकड़ो खपे। पेट कोई जास्ती न खाईंदो आहे, हिकु पाव आटे जो खाईंदो आहे। दाल रोटी बसि। 10 रुपए में बि मनुष्य पेट भरे सघंदो आहे त 10,000 में बि पेट जी पालना करे सघंदो आहे। ग़रीब माण्हू खाईंदा बि छा आहिनि, पोइ बि केॾा हटा कटा रहंदा आहिनि न। भिन्न भिन्न चीजूं मनुष्य खाईंदा आहिनि त पोइ बीमार बि पइजंदा आहिनि। डॉक्टर माण्हू चईंदा आहिनि हिकु प्रकार जो रोटी खाओ त बीमार न थींदव, त बाप बि सम्झाईंदा आहिनि रोटी टुकड़ खाओ, जो मिले हुन में ख़ुशि रहो। दाल रोटी जहिड़ी त ॿी कोई चीज़ हूंदी ई न आहे। जास्ती लालच बि न करणी खपे। सन्यासी जेका हूंदा आहिनि, सन्यासी माण्हू छा कंदा आहिनि, घर बार छॾे जंगल में हली वेंदा आहिनि। तत्वनि खे परमात्मा सम्झी करे यादि कंदा आहिनि। सम्झंदा आहिनि ब्रह्म में लीन थी वञो, परंतु हीअं त आहे न, आत्मा त अमर आहे न। आत्मा थोरी लीन थी सघंदी आहे, लीन थियण जी ॻाल्हि न आहे। बाक़ी आत्मा पवित्र अपवित्र ठहींदी आहे। सभिनि खे तव्हांखे केतिरो सुठो ज्ञान मिले थो न। सभु नथा ॿुधनि, लेकिन तव्हां ॿुधो था, तव्हां सम्झो था। बाबा चवंदा आहिनि कोटनि में कोई में बि कोई मुंहिंजो ॿार हिन ज्ञान खे ॿुधंदो आहे, सम्झंदो आहे ऐं जीवन में धारण कंदो आहे। तव्हां ही प्रालब्ध भोगदव, पोइ इहो ज्ञान भुलिजी वेंदव। पोइ सीढ़ी उतरदे उतरदे तमो प्रधान ठही वेंदव। हाणे तव्हांजी बुद्धि में सॼो ज्ञान आहे न। असां 84 जन्म कीअं भोॻियासीं, इहे पाठ कॾहिं कोई जो बंदि न थी सघंदो आहे, फिरंदो ई रहंदो आहे। ड्रामो त ठहियल ई आहे न, जो फिरंदो ई रहंदो आहे। इहो चई न सघंदासीं कि भॻवानु कॾहिं कीअं हिनखे वेही करे ठातईं, न। अहिड़ा प्रश्न बुद्धि में न अचणा खपनि कि भॻवानु इहे ड्रामो छो ठातईं, कॾहिं ठातईं, कीअं ठातईं, किथे वेही करे ठातईं, न। इहे त हलंदो ई ईंदो आहे न। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट थियणी ई आहे। हिन ॻाल्हियुनि खे कोई सम्झंदो न आहे। तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो। ड्रामा प्लान अनुसार ड्रामा में हुयो त तव्हां ॿुधो था, सम्झो था। हाणे पोइ ड्रामा अनुसार तव्हांखे पोइ सत्युग में राज्य बि वठिणो आहे। इहे ॻाल्हियूं ॿियो कोई सम्झी नथो सघे। पुछी सघंदा आहियो, ड्रामो शिक्षक सर्वशक्तिमान आहे या ईश्वर सर्वशक्तिमान आहे? त माण्हू चवंदा आहिनि ईश्वर सर्वशक्तिवान आहे। सम्झंदा आहिनि उहो त सभु कुझु करे सघंदो आहे, परंतु परमात्मा बाप ईश्वर चए थो कि मां बि ड्रामा जे बंधन में बंधल आहियां। पतितनि खे पावन ठाहिण जे लाइ मूंखे अचिणो ई पवंदो आहे। तव्हां सत्युग में सुखी वञी करे थींदा आहियो, मां बि वञी करे विश्रामी थींदो आहे परम धाम में। तव्हांखे सिर कुल्ले चढ़ाईंदो आहे न, तव्हांजी शेर ते सवारी अथव। बाप ॼाणंदा आहिनि सेकेंड बाय सेकेंड जो बि थींदो आहे उहो ड्रामा में नूंद आहे। तव्हां ॿारनि खे केतिरी सुठी नॉलेज थी मिले। हाणे सिर्फ़ु बाप ऐं वर्ती खे यादि करो बसि। कागज़ पेंसिल आदि जी कोई दरकार न आहे। ब्रह्मा बाबा बि पढ़ंदा आहिनि। इहे त कुझु बि रखंदा न आहिनि। सिर्फ़ु बाप खे यादि कराइनि त वरिसो मिलेनि थो। केतिरी सहज आहे न। यादि सां तव्हां एवर हेल्दी ठही वेंदव। इहा आहे धारण करण जी ॻाल्हियूं।
लिखण सां छा फ़ाइदो? इहे त सभु विनाश थी वेंदा, परंतु कोई यादि रखण जे लाइ लिखंदो आहे। जीअं कोई यादि रखण जे लाइ गांठ बांधवी आहे न, कोई ॻाल्हि यादि रहे हुनजे लाइ कई माण्हू ॻंढ ॿधी छॾींदा आहिनि। तव्हां बि ॻंढ ॿधी छॾो। कहिड़ी? शिव बाबा ऐं वर्सी खे यादि करण जी। हीअ त ॾाढी सहज ॻाल्हि आहे न। योग अर्थात यादि। योग 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 न चओ यादि। मां बाबा खे यादि थी करां, बाबा सां गॾु, बाबा जी यादि में रही करे बाबा सां गॾु कर्म थी करण। चवंदा आहिनि बाबा तव्हांजी यादि ठहिरदी न आहे। योग में कीअं वियो? त बाबा चवंदा आहिनि अरे लौकिक बाप जी यादि उथंदे वेहंदे हलंदे फिरदे यादि रहंदी अथव न। तव्हां बि सिर्फ़ु पंहिंजी आत्मा जे परमात्मा बाप खे ईअं यादि करो बसि, त तव्हांजो बेड़ो पार थी वेंदो। अच्छा, ओम शांति। वरदान आहे बुद्धि रूपी पांव मर्यादा जी लकीर जे अंदरि रखण वारा सर्व प्राप्ति संपन्न शक्तिशाली ठहो। जो ॿार बुद्धि रूपी पांव जरा बि मर्यादा जी लकीर जे ॿाहिरि न रखंदा आहिनि, उहे लकी ऐं लवली ठही वेंदा आहिनि। उन्हनि खे कॾहिं कोई बि विघ्न अथवा तूफ़ान, परेशानी, उदासी अची न सघंदी आहे। यदि ईंदी आहे त सम्झणो खपे कि ज़रूरु बुद्धि रूपी मर्यादा जी लकीर जे ॿाहिरि कढियो आहे। सभु कुझु ईंदो, लेकिन सभु कुझु ईंदे हुए बि उन्हनि जी स्थिति एक रस रहंदी। ईअं न विघ्न तूफ़ान परेशानी उदासी जहिड़ी ॻाल्हियूं न ईंदियूं सही, लेकिन सभिनि में उन्हनि जी स्थिति हिकु रस रहंदी। बाप जी यादि में रहंदा, जेका मर्यादा जी लकीर जे ॿाहिरि न हूंदा आहिनि। जंहिंजी बुद्धि रूपी पांव मर्यादा जी लकीर जे ॿाहिरि न हूंदा आहिनि, उन्हनि जे जीवन में सभु चीजूं ईंदे हुए बि स्थिति हिकु रस रहंदा आहिनि। ऐं जंहिंजी बुद्धि रूपी पांव मर्यादा जी लकीर ॿाहिरि वेंदी आहे, उनजे जीवन में विघ्न तूफ़ान ईंदा त थोरी सी बि ईअं उदासी जीअं ऐं विघ्न जीअं परेशानी जहिड़ी स्थिति में समय ते स्थिति हलचल अची वेंदी। लकीर जे ॿाहिरि निकिता अर्थात फ़क़ीर ठही वेंदा। हिन करे कॾहिं बि फ़क़ीर अर्थात मांगण वारा न ठहो। सर्व प्राप्ति संपन्न शक्तिशाली आत्मा ठहो। स्लोगन आहे जो सदा न्यारा ऐं बाप जा प्यारा आहिनि, उहो शइ सदा सेफ आहिनि। अच्छा, ओम शांति।